नादरीन 7 स्टार न्यूज़ में खे ख़बर ॾींदा हलूं त हिंगोरजा थाणे जी हद नवलखीअ भरिसां नेशनल प्रेस क्लब हिंगोरजा जे जनरल सेक्रेटरी इरफान अली सातो जे केलनि जे बाग मां कुझु नामालूम शिरपसंदनि पारां पंहिंजो ॾोहारी क़िस्म जो वार कंदे ज़मीन ते बीठल लखें रुपयनि जा केला कटे लखें रुपयनि जो माल ज़ान करे फ़रार थी विया। हिंगोरजा पुलिस हिन वक़्त ताईं को कखु भञी ॿीणो नाहे कयो। अगूर निंड में सुतल आहे। मज़कूरा साफ़ी इरफान अली सातो ॾोहारियुनि पारां केला कटे लखें रुपयनि जो ज़ान करण ते सख़्तु नुक़सान रसण जो ज़हनी परेशानीअ जी आलम में मुब्तला थी वियो आहे। अहिड़े अमल ख़िलाफ़ मुतासिर साफ़ी इरफान सातो मीडिया ज़रिए IG सिंध DIG सखर SSP खैरपुर समेत आला इख्तियारनि खां पुरज़ोर घुर कई आहे त मज़कूरा थियल नाजाइज़ीअ वारे वाक़े जो सख़्तु नोटिस वठी मज़कूरा ॾोहारियुनि ख़िलाफ़ सख़्तु क़ानूनी कार्रवाई करे जवाबदार खे क़ानूनी गिरफ़्त में